नाज़रीन, अवामी जमहूरी पार्टी जा अॻवान जेके आहिनि उहे नवाब शाह प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतिजाजी कैंप क़ाइमु करे वेठा आहिनि। हीअ जेके सिंध में जेका धारियुनि जी आबादगारी जे हवाले सां कैंप हिते क़ाइमु कई हुई आहे। हिते अॻवान मौजूदु आहिनि, अचो त संदनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा मुतालबान, छा चवणु आहे। असां था चाहियूं सिंध हुजे या पाकिस्तान जो को सूबो हुजे, असांखे धारिया नामंज़ूर आहिनि। सिंध मां पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे। हिन खां पोइ नवाब शाह खां पोइ असां सकर प्रेस क्लब ते वेंदासीं। उन खां पोइ जेको असांजे वेंदासीं लाड़काणे जेको डिवीज़न प्रेस क्लब ते। पोइ असां वरी APC कोठा आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे चिता ॾींदासीं त असांखे अफ़गानी पनाहगीरनि खे नेकाली ॾिनी वञे, असांखे नामंज़ूर आहिनि। उन्हनि खे डोमिसाइल जेको आहे असांजे पनाहगीरनि खे छो थो ॾिनो वञे। अफ़गानी पनाहगीरनि खे न हिते रिहाइश जो हक़ हुजे, न NIC जो हक़ हुजे, न डोमिसाइल जो हक़ हुजे ऐं न हिते रहण जो हक़ हुजे। हिकिड़े नुक़्ते ते जिदोजहद करणी आहे त अफ़गान मुहाजिरनि खे या ॿिया जेके धारिया गैर क़ानूनी तौरु गैर क़ानूनी तरह सिंध में आया आहिनि, उन्हनि सभिनी खे वापसि मोकिलियो वञे। जेतिरे क़दुरु अफ़गान मुहाजिरनि जो मसइलो आहे त अफ़गान मुहाजिरनि जो मसइलो सिंध जो मसइलो न आहे, सॼे मुल्क जो मसइलो आहे। सॼे मुल्क में अफ़गान मुहाजिरनि जे करे तमामु ख़तरनाक सूरत हाल पैदा थी आहे ऐं इन्हनि मां इहे तहरीक तालिबान पाकिस्तान ठाहिया, जिन पाकिस्तान जे ख़ुदि सलामतीअ खे चैलेंज कयो आहे। उन जो पहिरियों क़दम असांजो ख़्यालु इहो आहे त जेके अफ़गानी आया आहिनि, जंहिंजे वञण जो वक़्तु हाणे थी वियो आहे। अक़वाम मुतहिदा बि चयो आहे त जो टाइम अची वियो आहे, इन्हनि खे हितां हाणे फ़ौरन लॾायो वञे ऐं पंहिंजे वतन वापसि मोकिलियो वञे। अफ़गानिस्तान में हालतूं ठीकु थी वियूं आहिनि, उते हींअर पीस प्रोसेस शुरू थी वियो आहे, अमन जा मुआहिदा पिया थियनि। तंहिं करे इन माण्हुनि जे वञण जो वक़्तु थी वियो आहे, इनखे रवानो कयो मुंड में। अफ़गानी नामंज़ूर सिंध में जेके बि धारिया उन्हनि खे नेकाली ॾिनी वञे। नाज़रीन, ही अवामी जमहूरी पार्टी जे अॻवाननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधूं। उन्हनि जो चवणु आहे त अफ़गानी महाजर जेके आहिनि उन्हनि जो जेको 3 जून 2020 ते मुदो पूरो थी चुको आहे, पर सिंध हुकूमत तोड़े जे वफ़ाक़ी हुकूमत जेका उहा संजीदा न आहे। हिन जा इहे मुतालबा आहिनि त सिंध मां जेके बि धारिया जेके आहिनि हिन महिल ताईं हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे सिंध मां निकाली ॾिनी वञे। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाब शाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।